अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वरी जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि, छो त हाणे ड्रामो बहितरीन मोड़ ते पुॼी चुको आहे। इन में तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा ई, लेकिन हिकिड़ी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां ॻाल्हि त हाणे जाबर जे लाइ मुसीबतूं शुरू थी वियूं आहिनि, छो त रुंडे उनखे मुंहिंजे भाउ खे फसायो। हाणे हीअ हिक ॿिए खे फसाइण जे चकर में ई हूंदा। सिकू वरी जेको आहे जाबर खे या कासिम खे मारण जे चकर में आहे। जीअं मुंहिंजो दुश्मन साम्हूं अचे त मां उनखे लिटायां। ऐं तव्हां ॾिठो त जीअं कासिम भॼण जी कोशिशि कई त उनखे चाकर खान जे माण्हुनि पकिड़े चाकर खान जे साम्हूं पेश कयो। चाकर खान इहा ॻाल्हि कई त अगरि ॿीहर ई भॼण जी कोशिशि करे मुंहिंजे साम्हूं पेश न कजो, उनखे गोली हणी जाबर ॾे मोकिले छॾिजो, पूरो करे छॾिजो। अहिड़े हिसाब सां जाबर बि बेटंगो फाथो आहे। शैतान सियाणो माण्हू सियाणो कां बेटंगो फासंदो आहे। उनजे लाइ इहा मुसीबत अलॻि थी वई। हुन जाबर जे लाइ हीअ मुसीबत इहा आहे त हाणे हू छा करे, पंहिंजे ॿिए भाउ जी बेगुनाही कीअं क्लियर करे, छो त कासिम पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो जॾहिं वलू खे मारे रहिया हुया रुंडे जा पुट ऐं रुंडो गॾिजी करे ऐं इल्ज़ाम उनजे मथां ई ठॻा कढाए छॾियऊं। यानी जारे कारे हुनजे हाणे मुसीबत बणिजी वई आहे। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते, अगरि अपडेट सुठी लॻे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे।